नाज़रीन, पीरगोठ ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सक़ाफ़ती ईद जे हवाले सां तक़रीबुनि जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे अब्दुर्रज़ाक कलोड़ो। सॼी सिंध जियां पीर जो ॻोठ समेत भरपासे जे ॻोठनि तोड़े शहरनि में आवाज़ टीवी जे सॾ ते इल्मु पिरायो सिंध समाज जो सिरे हेठि सक़ाफ़ती ईद जे हवाले सां तक़रीबुनि जो सिलसिलो ज़ोर शोर सां जारी आहे। उन सिलसिले में शाहीन पब्लिक एलिमेंट्री स्कूल वॾा मयसर में ज़बरदस्त सक़ाफ़ती प्रोग्राम करायो वियो, जंहिंमें स्कूली ॿारनि सिंधी वेस, टोपी, अजरक पहिरें, टेबलोज़, खाका ऐं तक़रीरूं करे सिंधी गीतनि ते झुमरियूं हणी सिंध अमर सां मुहबत जो इज़हार कयो। उन मौक़े ते प्रोग्राम में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी जेका सक़ाफ़त आहे 5000 साल खां बि पुराणी आहे। हीअ जेको टोपी अजरक आहे इहा हिकिड़ी सक़ाफ़ती निशानी आहे। संडे ते मुक़ररु कयो वियो आहे ऐं सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। फर्स्ट टीआरनि खे जेको आहे त इहो लख शाबस हुजे जिन जेको आहे त हिकिड़ो प्रोग्राम मुनक़िद करायो आहे त सिंधी सक़ाफ़त डे खे जेको आहे मल्हाइण जो। इन सां छा आहे त जॾहिं असां पंहिंजो जेको आहे त सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाईंदासीं त ॿियनि क़ौमुनि ॾे असांजो इहो वाज़िब पैगाम ईंदो त न भाई सिंधी जेको आहे त पंहिंजी जेको आहे सक़ाफ़त सां मुहबत कनि था। इल्मु पिरायो सिंध समाज जो सुठो मोटो रखियो आहे ऐं शायदि असांजी सिंध में इन शइ जी ज़रूरत बि आहे। जॾहिं असां में इल्मु हूंदो त असां पंहिंजा हक़ वठी सघंदासीं। ऐं तव्हां अॼु हिन ॿारनि में ॾिठो त उन्हनि में केतिरो शऊर हो, केतिरी सक़ाफ़त हुई ऐं इहे शयूं उनखे जॾहिं अॻिते हली वॾा थींदा इहे डेवलप थींदियूं, उहे इन्हनि खे अपनाईंदा। जो ॾियारो मल्हाए रहिया आहियूं जंहिंमें असां ॾाढी ख़ुशी थी आहे। इहा असांजी सिंधी सक़ाफ़त ॾाढी पुराणी, जीअं असांखे उस्तादनि तक़रीरनि में बि थोरी मदद कई। ईद जो ॾियारो आहे ऐं अबू असांखे शॉपिंग कराई, अजरक, टोपी ऐं जोड़े जी। असांजो अॼु जेको मौक़ो आहे उहो ईद जो ॾियारो आहे। अॼु 5000 साल पुराणी आहे। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। सक़ाफ़त 1000 साल पुराणी आहे। जॾहिं साइंसदाननि न बल्ब, न रेडियो, न फितो रस्ती सामान इजत कया हुआ। सिंधु समूरनि, मारवाड़नि, कुंभारनि, हारनि, लोहारनि धरती सजाइण में घणी महिनत ॾिनी, पर फ़ख़ुरु हुन ॻाल्हि जो आहे त हिन क़ौम न कंहिं ते का कई, न कंहिंजो बाड़ो रंजायो। हुननि वधीक चयो त सिंध जी सक़ाफ़त 50,000 साल पुराणी रिवायत आहे ऐं 5 डिसंबर सक़ाफ़त जो ॾियारो ईद ॾींहुं जीअं ख़ुशियुनि सां मल्हाईंदासीं, जंहिं जूं तयारियूं मुकमल करे छॾियूं आहिनि। कैमरामैन शकील कलोड़ो सां गॾु अब्दुर्रज़ाक कलोड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।